नाज़रीन, पीपल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत पारां सिंध में जेका पाणी जी खोट आहे, वफ़ाक़ पारां जेको सिंध सां पाणी जे हवाले सां जेको नाज़िबा हिकिड़ो रवियो जेको अख़्तियार कयो आहे, उन सिलसिले में पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जा जेके अॻवान आहिनि, ज़िले सदर अली अकबर जमाली जी अॻवानी में हिते जेको सरापा एहतिजाज बणियो, उन्हनि एहतिजाजी कैंप हिते क़ाइमु कई आहे। अचो त संदन वीचार मालूम कयूं त छा था चवनि। इन वारे चोरी जी वारदात ॿिए नमूने थी आहे। जेको हाणे ताज़ो महीने खनि अंदरि जेको इरसा जो इजलास थियो, जंहिंमें सिंध जे नुमाइंदे सां हुनखे फिज़िकली हुनजे मुंहं में बुक कया विया आहिनि ऐं ग़लति लफ़्ज़नि जो इंतिख़ाब करे तोहीन आमीज़ जेको रवियो अख़्तियार कयो आहे, तंहिंजे करे सिंध जा माण्हू एहतियात ते वेठा आहिनि। ऐं मैसेज ॾियणु चाहियां थो त बराए महिरबानी करे असांखे को इंतिहाई दर्जे जो क़दम खणण ते मजबूर न कयो। असां घुर कयूं था त सिंध सूबो हिकिड़ो ज़रख़ेज़ ज़मीन ज़रई इलाइक़ो आहे, जंहिंखे पाणी खां सवाइ हिते माण्हू जानवर बि बुख मरी वेंदा, उंज मरी वेंदा। ऐं हींअर तव्हां ॾिठो पाणी तमामु ख़राबु सूरत हाल आहे। ऐं सिंध असां ॿियो कुझु कोन था कयूं, असां चऊं था असांजे हिसे जो पाणी रुॻी मिले ऐं कटौती बराबरि जी बुनियाद ते कयो वञे। पाणी जी जेका खोट आहे उन खे अहिड़े तरीक़े सां तक़सीम कयो अथनि जो असांजा जेके लाड़ जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि माण्हुनि खे वटि पीअण जो पाणी कोन्हे को। अरसा जी मार्फत ही जेके बोर्ड में जेके जन ईंदो आहे त लेफ्ट बैंक केनाल खुलणा हूंदा आहिनि, उहे हिन टाइम ते खोलियो ऐं उहे पाणी पिया वहनि। सॼो डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद जा आबादगार, असांजा पार्टी वर्कर सभु गॾु थिया आहियूं असां हिते अॼु। जेका असांजी उर्सा पारां जेका कटौती कनि पिया पाणी जी नाजाइज़ तौर ते, असां हुन जे एहतिजाज लाइ असां पंहिंजे लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे हुकम ते गॾु थिया आहियूं। ऐं ईअं सम्झो त हीउ जस्ट टोकन धरणो आहे। जेकॾहिं वरी बि असांजो मसइलो हल न थियो त असां क़ाइदीन जी आवाज़ ते जेको हुनजो हुकुम हूंदो, इनशाला कमू शहीद ते बि धरणो हणंदासूं। पाणी जो जेको असांजो हिसो आहे उन जी ज़बरदस्ती वफ़ाक़ी हुकूमत, ख़ासि करे इमरान जी हुकूमत चोरी या उनखे बंदि करे पंहिंजे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पाणी ॾेई रहियो आहे, पर सिंध जो जेको कोट आहे उन खे मुसलसल बंदि करे रहियो आहे। हाणे असांजो हीउ एहतिजाज उन सिलसिले में आहे। मुसलसल इहे सिंध सां इहे शयूं थींदियूं आयूं आहिनि, त पोइ वरी बि असां वफ़ाक़ जा हामी हूं, वरी बि अॼु असां वॾे भाउ खां ऐं वफ़ाक़ खां मुतालबो कयूं था त सिंध जो जेको रुकियल पाणी छॾनि ऐं सिंध जे अवाम मां बेचैनी ख़तमु कनि। मां हुकूमत फेडरल खे चवंदुसि त महिरबानी करे पाणी ॾिनो वञे, न त असां एहतिजाजनि असां सरहद बंदि कंदासीं। पीपल्स पार्टी जे अॻवान जो ॻाल्हि ॿुधूं, उनजो चवणु आहे त वफ़ाक़ जो जेको सिंध सां रवियो आहे उहो अॼु नई ॻाल्हि न आहे। उहो सदाईं जेको आहे सिंध जो पाणी जेको आहे उहो चोरी कंदो रहियो आहे ऐं हिन वक़्तु सिंध जा जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु जेको आहे सो उहे परेशान आहिनि। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।